आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईंअ जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईं जी कृपा पवंदी। 25 सवाल जो सही जवाबु आहे डी। शंकर भॻवान जे आदेश अनुसार गुरु गोरखनाथ उॾेरेलाल जो यज्ञ पवित्र संस्कार ऐं गुरु मंत्र ॾेई अंतर्ध्यान थी विया। सवाल 26 सिंधु नदीअ जे किनारे ते वञी साईं झूलेलाल उॿरियल कुंवरनि जो छा कयो? ए सभिनि माण्हुनि खे ॾिना, बी साधू फ़क़ीरनि खे ॾिना, सी दरिया जे जीवन खे ॾिना, डी भाई धने खे ॾिना। 27 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।